बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बकरा रुकू नंबर 18। ए मोमिनो, सब्र ऐं निमाज़ सां मदद वठो, छो त अल्लाह साबिरनि साण आहे। ऐं जेकी अल्लाह जे वाट में कुसन तिन खे मुअल न चओ, बल्कि उहे जहिड़ा आहिनि पर अव्हीं नथा परोड़ियो, नथा सम्झो। ऐं अव्हां खे भव यानी डप, बुख ऐं मालनि जे ऐं जिंदुनि जे मेवनि जी घटिताई मां कंहिं शइ सां ज़रूरु परखींदासूं। ऐं ए पैगंबर, उन्हनि साबिरनि खे ख़ुशख़बरी ॾे जिन खे जॾहिं का ओखाई पहुचे थी तॾहिं चवनि था त असीं अल्लाह जा बाना आहियूं ऐं असीं उन ॾांहुं मोटंदड़ आहियूं। उन्हनि ते संदन पालणहार वटां महिरबानियूं ऐं ॿाझ आहे ऐं उहे ई सिधीअ वाट वारा आहिनि। सफ़ा ऐं मरवा जबल अल्लाह जी इबादत जे निशाननि मां आहिनि। पोइ जेको बैतुल्लाह जो हज करे या उमरो बजा आणे, तंहिंखे ॿिन्ही जे तवाफ़ करण में गुनाह न आहे। ऐं जेको वधीक चङाई कंदो, तंहिंजी अल्लाह क़बूल कंदो, छो त अल्लाह क़बूल कंदड़ ॼाणंदड़ आहे। जेकी पधरियूं ॻाल्हियूं ऐं हिदायतूं लाथियूं अथऊं, तिन खे जेकी माण्हू उन खां पोइ जे उन्हनि खे माण्हुनि लाइ किताब तौरेत में ज़ाहिर कयोसूं लिकाईंदा आहिनि, तिन ते अल्लाह लानत कंदो आहे ऐं लानत कंदड़ बि उन्हनि ते लानत कंदा आहिनि। पर जिन तौबा क़बूल कई ऐं पाण सुधारियाऊं ऐं बयानु कयाऊं, तिन ते ॿाझ सां मोटंदुसि ऐं आउं ॾाढो ॿाझ सां मोटंदड़ महिरबान आहियां। जिन कुफ़ुर कयो ऐं उहे काफ़िर थी मुआ, तिन ते अल्लाह ऐं मलाइकनि ऐं मिड़नी माण्हुनि जी लानत आहे। उन लानत में सदाईं रहण वारा आहिनि। खाइनि अज़ाब हल्को न कबो ऐं न की खेनि मुहलत ॾिबी। ऐं अव्हां जो ख़ुदा अकेलो ख़ुदा आहे, उन खां सवाइ कोई इबादत जो लाइक़ु न आहे। उहो ॿाझारो महिरबान आहे।